नाज़रीन, काज़ी जे रूरल हेल्थ सेंटर ते मुक़रर पुलिस अहलकार ऐं पटेवाले जी कोरोना रिपोर्ट पॉजिटिव अची वई आहे। तफ़सील ॾियण जे लाइ असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहे गुलाम हैदर उन्नड़। जी गुलाम हैदर, तफ़सीलन खां आगाह कजो। जी बिल्कुल, काज़ी अस्पताल में गुज़िरियल चंद ॾींहं पहिरीं अस्पताल में ड्यूटी कंदड़ ॿारनि जो डॉक्टर तस्वीर अली बुर्रे जो कोरोना रिपोर्ट पॉजिटिव अचण खां पोइ अस्पताल खे मुकम्मल सील कयो वियो हो। बाद में नवाबशमा स्पेशल टीम काज़ी अस्पताल पहुती, जिते समूरे अमले जे 50 खां 60 माण्हुनि जा सैंपल वरिता विया, जंहिंजी रिज़ल्ट अॼु अची वई आहे, जंहिंमें अस्पताल में कमु कंदड़ मालिक बलादी ऐं पुलिस अहलकार पुलिस जी ड्यूटी कंदड़ अब्दुरहीम फौज जो केस पॉजिटिव अची वियो आहे, जंहिंखे ॿिन्ही खे आइसोलेट कयो वियो आहे। काज़ी में वधंदड़ केसनि जो तादाद 13 थी वियो आहे ऐं हिकु सिहतयाब थी वियो आहे, जॾहिं त काज़ी में मुसलसल केस वधंदड़ करे काज़ी शहर में आसपास में परेशानी जी लहर छायल आहे। जी गुलाम हैदर, अवां जी महिरबानी।